दोस्तनि जे घणे असरार ते असां अॼु पंहिंजे चैनल में सिंधी न्यूज़ जो सिलसिलो शुरू करे रहिया आहियूं ऐं असां उमेद कंदासीं तव्हांखे हीउ सिलसिलो पसंदि ईंदो। अॼु जी अख़बार काविश 10 डिसंबर जी पेशकत ॿुधाइनि कुझु झलकियूं। सिंध काबीना जो इजलास पुलिस अस्पताल ऐं तालीमी इदारनि जी निगरान मकानी इदारनि जे नुमाइंदनि हवाले। अणचूंडियल शख़्स मेयर चेयरमैन न थींदो, चूंड वे ॻुझी न हूंदी। सिंध सरकार पारां अहम मकानी तरमीम वापस। वफ़ाक हुकूमत अॻु में मुलाज़िमनि जी बहाली जी मुखालफ़त कई, हाणे हिमायत जो कारण छा आहे? बरतर मुलाज़िमनि जी बहाली कीअं थी? ऑर्डिनेंस हाई कोर्ट ऐं हाई कोर्ट जे फ़ैसिलनि धार असर हूंदा। सुप्रीम कोर्ट ओपन मार्केट में डॉलर 50 पैसा महांगो। अवाम लाइ हिकु ॿी परेशानी, बिजली वधीक पौणा 5 रुपया फ़ी यूनिट महांगो। कराची जो मेयर वधीक बाइख्तियार शहरी ऐं इलाइक़नि में म्यूनिसिपल टाउन कमेटी ख़तम थी वेंदियूं। नूरमंद हाई स्कूल मुस्लिम कॉलेज जी हॉस्टलनि खे रेंजर्स खां ख़ाली कराइण जो हुकुम। मुल्क में कोरोना वेगी वधीक 10 ॼणा फोत। आसिफ ख़िलाफ़ केस में असुल दस्तावेज़ रेफरेंस गुम हुआ, पोइ बि बरी कयो वियो। नेब आसिफ ख़िलाफ़ कंहिं जे चवण ते केस दाख़िल कया। नेब जो बि एहतिसाब थियणु घुरिजे। जस्टिस अतर मिनल्ला। कराची में नवाज़ लीग पारां ग्रीन लाइन मुंसिफ़ी इफ़्तिताह तां चक्रियूं, रेंजर जी लठेबाज़ी। हसन इक़बाल ज़ख़्मी। बिना इजाज़त चार्ज छॾे वेंदड़ DIGs ख़िलाफ़ कार्रवाई करियो। सिंध सरकार जो वफ़ाक खे ख़त। सिंध काबीना पारां पुलिस सर्विस कैडर लाइ वधीक तजवीज़ूं। सिंधी, पश्चिमी, बलोची समेत सभिनी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो मिलणु खपे। हाला वेझो वनवा में वेठल नारी ॿिनि भेनरुनि मां समेत मुबीना अगवा मामद इल्ज़ाम, अदालत में दरख़्वास्त। उमरकोट में फाहू ॾिनल औरत जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। केस जी शफ़ाफ़ जाच कराइण जी ख़ातिर थर पुलिस ऐं सिंध ख़िलाफ़ मिठी में एहतजाज ख़तम। अरबाब गुलाम जी अॻुवाणी में एहतजाज। दादू में 3 पुलिस एहलकार जे पुटनि खे चोरी जे केस में कैद जी सज़ा। ॾखण में अगवा केस दाख़िल थियण बाद नारी जी मेडिकल लाइ जुज़ा वरिता विया। कंबर भरिसां पुराणे संगाए ते तकरार तां हथियारबंद नौजवान ज़ख़्मी। मेहड़ वेझो गाॾी जो टक्कर में मोटरसाइकिल सवार फौत। हैदराबाद में पुलिस जूं कार्रवाइयूं, मुबीना मुक़ाबलो, 4 जवाबदार गिरफ़्तार, ॾोहिनि जो इतराफ़। दादू में कार ऐं इल्ज़ाम हणियो, ज़ाल खे क़त्ल कंदड़ जवाबदार गिरफ़्तार। सेठारजा में नाराज़ कारकुन पारां अहसन इक़बाल जा रस्ता रोक धरना। आमरी वटि हादसे जो शिकार, कार मां 50 किलो चर्स ऐं 3 किलो अफ़ीम हथ। क़ाज़ियामंद आमरी पुलिस ट्रक सां टकराइण बाद कार ख़राब थी, पुलिस पहुची तहलील वरिती। हैदराबाद में पुलिस जूं कार्रवाइयूं, मुबीना मुक़ाबलो, 4 जवाबदार गिरफ़्तार। कानपुर में माइटनि वटि आयल रोड़ी वासी नौजवान गुम, अगवा जो शक। हैदराबाद में अतखिलनि ख़िलाफ़ दरख़्वास्त, अदालत अमलदारनि खां पुछाणो। नंगर पार भरिसां औरतनि जे घर खे बाहि, अलह तड़ह सड़ी वियो। हुकूमत दहशतगर्द ख़िलाफ़ ऐलान जंग जे फ़ैसिले ते अमल न करे रही आहे। ठटे वेझो रोड हादसो, 1 ॼणो फौत, 2 औरतुनि समेत 7 ॼणा गिरफ़्तार। सेठारजा में नाराज़ कारकुन पारां अहसन इक़बाल जो रस्ता रोक। तगवाणी भरिसां नौजवान जो क़त्ल केस जो मुख्य जवाबदार गिरफ़्तार। प्लाटनि जी बुकिंग में फ्रॉड, कराची में 2 बिल्डरनि खे 8 साल ताईं सज़ा। टंडे मोहम्मद खान में शराब वापराइण जे सबब
कल फोर्टिंग वारे वाक़े जे 3 जावदन खे सज़ा। सोन जो अघु फ़ी तोलो। पाकिस्तान इंसानी हक़नि जी भञकड़ी में 4थे नंबर ते अची वियो। पाकिस्तान शहर जे बुनियादी हक़नि खे ऐं डिप्रेस संगीन ख़तरनि खे मुंहुं ॾींदड़ मुल्क करार। कोट गुलाम में अटकलनि ख़िलाफ़ कार्रवाई केतिरा ई गॾु रही विया। शिकारपुर जो तारीख़ी शंकर पाराद मंदर खे घाट चंदे जो पेतियूं टोड़े चोरी। शिकारपुर ज़िले में मास्टरी लाइ IBA टेस्ट पास कंदड़ 129 उम्मीदवार काग़ज़ जमा कराए छॾिया। मीरपुर माथेले वेझो माइनिंग पुल खे 2 महीननि खां टुटल हादसा मामूल बणियो। इस्लाम कोट में फसल जा अघ मुनासिब न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज मुज़ाहिरो। कंबर ऐं बदनि ख़िलाफ़ शहरनि ॿिए ॾींहुं बि मुज़ाहिरो। ठुल्ह में शाइर अब्दुल करीम गदाई खे भेटा पेश करण लाइ। दादू में हंडी ज़रिए नाणो परदे मोकिलण जे इल्ज़ाम में 1 ॼणो गिरफ़्तार। सकरण में शाइर क़ासिम ख़ासकेली सां रू रहण। काज़ी अहमद वेझो वण जे वढण जे इल्ज़ाम हेठि 10 ॼणा गिरफ़्तार। सिंध जा वसीला कटण वारो ॾोहारी सिंध जा हुक्मरान आहिनि। काविश में ख़बरूं। असां उमेद कंदासीं त असांजी ही काविश तव्हांखे पसंदि आई हूंदी। जे पसंदि लॻे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। अॼु ताईं असांखे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।